अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मलीर मां आदम स्टूडियो जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर जे इलाइक़े अल इब्राहिम अखियुनि जी इस्पताल जी ग़लत मैनेजमेंट ऐं एडमिन डायरेक्टर डॉक्टर फ़ताह मेमून जे ख़िलाफ़ इस्पताल जे मेन दरवाज़े अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। सख़्त नारेबाज़ी, डायरेक्टर हटायो, इस्पताल बचायो जा उॿिॾारींदड़ नारा आया। मलीर जे अल इब्राहिम इस्पताल जे एडमिन डायरेक्टर फ़ताह मेमून जे ख़िलाफ़ इस्पताल जे मेन दरवाज़े ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में समाजी ऐं सियासी अॻवाननि वॾे अघ में शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि काज़ी लतीफ़, चेयरमैन वाइस ऑफ मलीर जमायत इस्लामी जे अॻवान इब्राहिम बलोच, PTI जे अॻवान बाबा वली, सीनियर सहाफ़ी फैसल हैदर, शफ़ी बलोच, काज़ी अब्दुल हक, डॉक्टर जमाल बलोच, आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जे सीनियर वाइस सदर नज़ीर अहमद संदेलो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाज जे दौरान मुज़ाकरात लाइ इंतज़ामिया पेशकश लाइ मुज़ाहिरो कंदड़ अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कई। मुतालबनि जे लाइ हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी। उन ॻाल्हि खे नज़र रखंदे एहतिजाज ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो। फ़ैसिले अचण खां पोइ नई हिकमत अमली जोड़ी वेंदी।